गणेश बाबू अचो अचो। साईं रामचंद्र जी कीअं आहियो साईं? मज़े में साईं। मूं ॿुधो आहे त पंहिंजी बिल्डिंग में 7 माड़े ते हिकिड़ो फ्लैट ख़ाली थियो आहे। हा थियो आहे। त साईं इहो फ्लैट खणी मूंखे वठी ॾियो न। पर साईं हेड़ो आलीशान फ्लैट मूं तव्हांखे वठी ॾिनो आहे ग्राउंड फ्लोर ते, उनखे छो था छॾणु चाहियो? साईं ॻाल्हि ईअं आहे, जॾहिं बि ज़ाल खां झगड़ो थींदो आहे तॾहिं हू पेके वञण जी कोशिश कंदी आहे। अच्छा अच्छा। मां त साईं खणी तकड़ में वञी दर बंदि कंदो आहियां, पर तॾहिं बि उहा दरीअ तां टुपो ॾेई पंहिंजे पेके हली वेंदी आहे। साईं हाणे 7 माड़े ते हूंदो पंहिंजो मकान, त भली वञी दरीअ मां टुपो ॾेई पंहिंजे पेके हली वञे।